नवदेरो खां इरादो न्यूज़ जे नुमाइंदे मुलाज़िम हुसैन कलंदरी जी रिपोर्ट मुताबिक़ नवदेरो शहीद राणी बेनज़ीर भुट्टो प्रेस क्लब नवदेरो जो बानी साफ़ी सैयद शमन शाह 90 वरियनि जी ॼमार में ड्रिघो अर्सो बीमार रहण बाद लाडाणो करे वियो। हू गुज़िरियल केतिरे अरसे खां बीमारीअ सबबि बिस्तरे ते भेड़ो थियल हुयो। सैयद शमन शाह MRD वारे दौर खां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे नज़रियाती वर्करनि मां हो ऐं हुन वॾी जिदोजहद पिणु कई। हिन रतोदेरो ऐं नवदेरो में सहाफ़ती सरगर्मियुनि जी शुरूआत कई ऐं प्रेस क्लबनि जो बुनियाद पिणु रखियो। जॾहिं त हू पंहिंजे सहाफ़ती दौर में वॾनि प्रिंट मीडिया जे इदारनि सां लाॻापियलु रहियो ऐं हुन पंहिंजे लिखणी ज़रिए नवदेरो शहर जे मुख़्तलिफ़ इशूज़ खे भरपूर नमूने पंहिंजे कलम ज़रिए आला ऐवाननि ताईं पहुचाए उन्हनि जे हल लाइ भरपूर कोशिशूं वरितियूं ऐं मसइलनि खे हल करायो। सैयद शमन शाह जी जनाज़े नमाज़ बाणे ॻोठ विठो खोड़ो में अदा कई वई, जंहिंमें शहीद राणी बेनज़ीर भुट्टो प्रेस क्लब नवदेरो जे सहाफ़ियुनि समेत शहर जे सियासी समाजी इल्मी अदबी ऐं मज़हबी तंज़ीमुनि जे अॻवाननि समेत इलाइक़े वासियुनि ऐं सैयद बिरादरी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। जनाज़े नमाज़ अदा करण बाद ॻोठ जे अबाणे क़ब्रिस्तान में ख़ैस मिटी मां हवाले कयो वियो, जॾहिं त तॾो ॻोठ मिठो खोड़ो में विछायो वियो आहे, जिते ताज़ियतनि जो सिलसिलो जारी आहे।